ڪشمور थाणे जे कचे वारे इलाइक़े ॾांहुं वींदड़नि खे ڪشمور पुलिस जदीद टेक्नोलॉजी ज़रिए नाकाबंदी करे اوڪاڙا वासी 5 औरतूं मुस्मात गुल्ला ज़ाल मोहम्मद शरीफ मुस्मात खुर्शीदा ज़ाल बनू मुस्मात गुडी ज़ाल मोहम्मद आशिक मुस्मात परवेज़ा ज़ाल शीदा मुस्मात अनवारी ज़ाल मोहम्मद अरशद 4 मर्द मोहम्मद अरशद पुट बनू मोहम्मद आशिक पुट मोहम्मद रमज़ान मोहम्मद शरीफ पुट बानान शीदान पुट गुजर जॾहिं ते 3 मासूम ॿार आमना बीबी आमिर अली ऐं उस्मान अली खे मुबैना अगवा थियण खां ज़िले कश्मीर पुलिस बचाए वरितो आहे जंहिंखे बाहिफ़ाज़त वासन जे हवाले कयो आहे। कश्मीर पुलिस मूजिबि त ओकाड़ा वासी मज़दूरी जी लालच में अची कश्मीर थाणे जे हद कचे वारे इलाइक़े में वञी रहिया हुआ त असांखे इतला मिलियो त 5 औरतुनि 4 मर्द ऐं 3 मासूम ॿारनि खे अगवा खां बचाए वरितो आहे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो GTN न्यूज़।